अब मां अपील कयां त मां ग़रीब आहियां, मिसकिन सफ़ा चिच कमाइण वारो बि कोन्हे, मां पाण गम जो मरीज़ आहियां, झुॻो मूंखे सफ़ा कोन्हे, को घर करण ते आहे। ख़ुदा वास्ते जेका मदद मुंहिंजी पुॼे वसा कयो, मां सफ़ा मिसकिन आहियां। तव्हां कमाइण वारो को कोन्हे? न वन कमारो कोन्हे, कमारो कोन्हे को बा आहे, पुटड़ो आहे पर नंढो आहे, 3 न्याणियूं आहिनि, इहा न्याणी हिकिड़ी वीचारी आहे ॼंग खर मंडी रे वीचारी धरती ते नथी फोड़े हेॾे इहो बि कयूं कुझु करे हिर्स मां क्या एॾो छो पंहिंजूं निंडूं फिटायूं ठही, इहे साण न हलंदई जिन लाइ तूं वॾा वॾा महल ॾेई वेंदे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मज़लूम जो सॼो अज़हर गुपान। दोस्तो कंबर खां तक़रीबन 6-7 किलोमीटरनि जे फ़ासिले ते शहर आहे बेर शरीफ़ आहे, हुते मौजूदु आहियां हिन मिसकिन चाचे जे घर में मौजूदु आहियां दोस्तो, जिन जो तमामु हिकिड़ो ग़रीबाणो घर आहे। हीअ काठी आहे विच ते जेका हिनजी किरे थी पई, त हुन उते कया मोबाइल खे किरे थी पई। चाचे खे उहा वसियत न आहे त चाचो रुगो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो हिकिड़ो कमरो ठाराए सघे। हीअ चाचे जी जे दीवार बि न आहे वीचारे खे, काननि जी सिर्फ़ु भितियुनि नल अथसि, तमामु हिकिड़ो मिसकिन ग़रीब आहे। सरहंदी वारनि खे अपील कजे थी त दोस्तो जेतिरो बि थी सघे हिन मिसकिन जी वधि में वधि मदद कयो। हिनजी वीचारी हिकिड़ी मासूम न्याणी आहे, उनजी बि टंग खरियल आहे, हिन जो नंढड़ो हिकिड़ो पुटु आहे। हिनखे चाचे खे एतिरी वसियत न हुई जो पंहिंजे बचड़नि खे ईद कराए। दोस्तो तमामु हिकिड़ो ग़रीब मिसकिन आहे। सरहंदी वारनि खे अपील कजे थी जेतिरो जंहिंखां थी सघे, चाचे जो कंहिं लहणो लेखो न आहे, जेको जंहिंखां थी सघे हिन मिसकिन जी वधि में मदद कंदा। अलाह पाक जेको नेक इंसान सखी इंसान हुयो सऊदी अरब खां, उन्हनि जो नालो नथो खणा, उन्हनि मूंखे नाले खां मना कई हुई। अलाह पाक उन्हनि जो रोज़ी रिज़्क़ में बरकत कंदो। उन्हनि ग़रीबनि जे लाइ 5000 रुपया मोकिलिया हुआ, जिन चयो त किन ग़रीबनि खे तव्हां ईद कराइजो। सो हीअ उनजी दोस्त जी अमानत आहे जेका मां चाचे खे ॾींदुमि। चाचा हीअ वठिजो बाबा। बिस्मिल्लाह। 1 हीअ 2 हीअ 3 हीअ 4 ऐं हीअ 5। अलाह पाक उन सऊदी वारे दोस्त जे रोज़ी रिज़्क़ में बरकत कंदो। अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो। जंहिं एॾी वॾी नायत हिन मिसकिन मथां कई आहे, सो अलाह पाक उन्हनि खे करे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। दोस्तो जेतिरो थी सघे ग़रीबनि मिसकिननि मज़लूमनि जी पारत अथव दोस्तो, उन्हनि जो ख़्यालु कयो। जेके सरहंदी वारा आहिनि माण्हू, उन्हनि खे वधि में वधि इहो अपील कंदुसि जेके तव्हांजा पड़ोसी आहिनि, जेके ग़रीब आहिनि वीचारा, जेके ईद नथा कनि ऐं जेके ग़रीब आहिनि दोस्तो, उन्हनि जो वधि में वधि ख़्यालु कयो। उन्हनि खे राशन वठी ॾियो, उन्हनि खे ईद जा कपिड़ा वठी ॾियो दोस्तो, उन्हनि खे ईद करायो जेतिरो बि थी सघे। ऐं हिन चाचे जी वधि में वधि मदद कयो दोस्तो। जेकॾहिं कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे मदद करणु, त उहे हिन पोस्ट खां वधि में वधि शेयर करणु थी सघे। तव्हांजे हिकिड़े शेयर करण सां हिन चाचे जो को मसइलो हल थी सघे थो। जी बाबा अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो, अलाह तव्हांखे मदद कंदो। मां मिसकिन आहियां, मां मज़लूम सफ़ा, जेका ख़ुदा कान मुंहिंजी मदद पुॼे वसा कयो। मुंहिंजो को हाल कोन्हे, कमाइण वारो माण्हू बि मूंखे कोन्हे, को पुटड़ो आहे नंढड़ो, फी सबिल आहे, घर बि मूंखे कोन्हे, को झुड़ी फुड़ी में ॾाढो तंग आहियां। अलाह तव्हांखे गंज ॾींदो, अलाह तव्हांखे नवाज़ींदो। मां मिसकिन जी मदद करे मुंहिंजी घरड़ो ठाहियो। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। अलाह जो रसूल मुंहिंजा बाबा वधीक तव्हांखे वधि में वधि स्वार्थ हुजे। मां मिसकिन आहियां, लाचार सफ़ा, नंढड़ी आहे मुंहिंजी वीचारी, ॼंग ख़राब थी पई आहे, मूंखे उहा वसियत कान्हे। भाउजनि खे मां ॾेखारी आहे जेका मां उनजो इलाजु कराए सघां। न्याणी जो ॿारु आहे, वॾो थींदो ईदा हुन में अची वेंदो। ख़ुदा कान मुंहिंजी मदद कयो बसि। हाणे मां तव्हांखे वधीक ॿियो छा चवां, सॼो घर मूंखे सफ़ा कोन्हे। ख़ुदा कान मुंहिंजी मदद करे मूंखे झुॻो ठाराए, न्याणी जी मदद कयो त मां ऑपरेशन करायां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो, अलाह मंज़ ॾींदो, अलाह तव्हांखे वधि में वधि वधाईंदो, अलाह तव्हांखे ख़ैरु कंदो। हा।